बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, इरफान अली बुगी तरफ़ां तव्हां सभिनी खे भली कार। पहिरीं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजो ही यूट्यूब चैनल इरफान बुगी ऑफिशियल सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं बेल आइकन खे क्लिक कंदा। अॼु पिणु असां सिंध जी सियासी सूरत हाल ऐं जेको पन्ने अकुल में काल्ह दिलि ॾारींदड़ वाक़ियो पेश आयो उन बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु सॼी सिंध में GDA ऐं JUI तरफ़ां 3 ॾींहं अॻु कराची में सिंध जी नियाणियुनि मथां पीपुल्स पार्टी जे अॻुवाणनि जो हुकूम ते निगरान सरकार तरफ़ां जेको सख़्तु तशद्दुद कयो वियो, तौहीन कई वई, उनजो जाइज़ो वठंदासीं। पन्ने आकल में जेको दिलि ॾारींदड़ वाक़ियो पेश आयो, हिकिड़ी सरकारी ज़मीन हुई, बेले खाती ज़मीन हुई, जेका सखर ऐं शिकारपुर ज़िले जे कचे जे ॿिन्ही ज़िलनि जे हद में आई पे विच वारे इलाइक़े में इहा ज़मीन वाक़िआ आहे। उनजी मालिकी तां झेड़ो थी पियो ऐं जतोई बिरादरी जे 6 ॼणनि खे क़तलु कयो वियो, जॾहिं त महर बिरादरी जो हिकु ॼणो क़तलु थी वियो। वॾो हिकिड़ो अलमनाक वाक़ियो आहे। हिन ज़ुल्म ख़िलाफ़ु वधि खां वधि सभिनी खे आवाज़ु उथारणु घुरिजे। आख़िर छो सरकार इन्हनि हथियारबंदनि खे, जिन वटि ग़ैर क़ानूनी हथियार आहिनि, ईअं छुड़वाक छॾे ॾिनो आहे जो हू ग़रीब माण्हुनि खे क़तलु कंदा वठनि। नोटिस वठणु घुरिजे, सरकार खे सख़्ती सां नोटिस वठणु घुरिजे। सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ अफ़वाह हली रहिया आहिनि ऐं असां उन्हनि अफ़वाहनि तरफ़ नथा वञूं, पर असां हिन वाक़िए में जेके मारिजी विया आहिनि उन्हनि जे वारसनि सां दिली हमदर्दी जो इज़हार बि कयूं था, उन्हनि सां ॾुख जो इज़हार बि कयूं था। ऐं सरकार खे असांजी इहा गुज़ारिश आहे त ॿेली ख़ुदा खे मञो, ही सिंधी माण्हुनि खे हिक ॿिए सां जेको विढ़ाइण वारो जेको रुझान हले पियो, जेका गेम हली पई हले पई, हिनखे बंदि कयो वञे। केतिरा तव्हां सिंधी क़तलु कराईंदो सिंध न तां, मामूली ॻाल्हियुनि तां जहिड़ा थी था वञनि ऐं को जेको घरां निकिरे थो ग़ैर क़ानूनी हथियार खणी, जंहिंखे वणे क़तलु करे छॾे, सरकार कुझु न कंदी। काल्ह बि पुलिस जेकॾहिं वक़्त ते कार्रवाई करे हा त हेॾो दिलि ॾारींदड़ वाक़ियो पेश न अचे हा, पर ॿिन्ही ज़िलनि जी जेका पुलिस आहे उहा मुकमिल तौरु लातालुक रही ऐं लॻो ईअं पिए त उन्हनि खुलियल चूट ॾेई छॾी ॿिन्ही धुरियुनि खे, त ॿई हिक ॿिए खे वेठा मारियो। हाणे हलूं था अॼु सिंध में जेको एहतजाज थियो आहे GDA ऐं JUI जे कारकुननि तरफ़ां, भरपूर एहतजाज रिकॉर्ड थियो आहे। सिंध जे हर ज़िले हेडक्वार्टर में सभनि जे तादाद में कारकुन निकिता। जेको 3 ॾींहं अॻु कराची में पुलिस सिंध जी नियाणियुनि मथां तशद्दुद कयो, कारकुननि जी रस्ता रोक कई वई, गिरफ़्तारियूं कई वयूं, उन ख़िलाफ़ु इहो एहतजाज हो। हिन सूरत हाल में हिकिड़ी पॉज़िटिव शइ इहा नज़र अचे पई त हाणे JUI ऐं GDA ॿई गॾिजी विया आहिनि। जेके JUI जा कारकुन आहिनि उहे बि हुरजमायत जे हुरनि वांगुरु ऐं GDA जे कारकुननि वांगुरु तमामु घणा चार्ज आहिनि। सो हिन सिलसिले खे ॾिसजे त GDA ऐं JUI जी क़यादत केतिरो अॻिते वधाए थी। हाणे सिंध जे माण्हुनि खे इंतज़ारु आहे त अॻिते जी छा हिकमत अमली हूंदी, छाकाणि त हिन वक़्तु सिंध जा अक्सर माण्हू GDA ऐं JUI जी क़यादत में नज़र विझी वेठल आहिनि त सिंध में जेको ही माहौल हले पियो ऐं जेके इलेक्शन में धांधलियुनि जा इल्ज़ाम लॻनि पिया, उन ते ज़रूरु कुझु थियणु घुरिजे। हैदराबाद में ज़बरदस्त पावर शो थियो, मोरे में ज़बरदस्त पावर शो थियो, कराची में जेतोणीकि एहतजाज रिकॉर्ड त थी वियो, पर जेका उमेद हुई ईअं न थी सघियो। सो उमेद त ख़ासि तौरु जेका GDA जी क़यादत आहे उहा हिन भेरे सिंध जे माण्हुनि खे मायूस न कंदी। असां हिन वक़्तु सफ़र में आहियूं, टंडे अलायर में मौजूदु आहियूं। असांजे प्री प्यारे दोस्त शौकत जरवार साहब जे ऐं ॿियनि दोस्तनि जे असरार ते असां वटनि चांहि लाइ ब्रेक कयो आहे। सो उनजे करे तव्हांखे अॼु हितां ई जेको आहे सो विलाग असां पेश करे रहिया आहियूं। उमेद तव्हां ज़रूरु पसंदि कंदो। ॾींदा इजाज़त, अला भाई।